अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह पाक खां उमेद आहे हमेशा ख़ुशि हूंदो। या दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल तकरार जे बारे में। ड्रामा सीरियल तकरार जे 138 किस्त में छा थियण वारो आहे। जी हा दोस्तों, इहो सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे ऑल नोटिफिकेशन कयो, जीअं असांजी हर अचण वारी वीडियो तमामु ॿाहिरां ताईं पहुची सघे। जी हा दोस्तों, कयूं था ॻाल्हि शुरू ड्रामा सीरियल तकरार जे अचण वारे एपिसोड जे बारे में। ड्रामा सीरियल तकरार में तमामु घणो जहिड़ो वधी चुको आहे, जीअं त लाला जे पीउ खे नवाब ख़ान माराए चुको आहे ऐं उहो इल्ज़ाम सजावल जे मथां हणी चुको आहे। ऐं हा दोस्तों, तव्हां हिन किस्तनि में ॾिसंदो फ़िलहाल लाला नवाब ख़ान जे ॻाल्हि खे सचो कंदो, पर जंहिं महिल सजावल वटि ईंदो त सजावल हुन जूं अखियूं खोलींदो ऐं कुझु हिनखे हक़ीक़त सम्झ में ईंदी। त जी हा दोस्तों, हिन ड्रामे में तमामु घणो मज़ो थी चुको आहे। अगरि असांजी वीडियो सुठी लॻी आहे त असांजे वीडियो खे सब्सक्राइब ज़रूरु कयो, लाइक कयो।